इतवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। पेशावर में पुलिस मोबाइल ते हथियारबंदनि फायरिंग कई आहे, जंहिंमें कांस्टेबल शहीद थी वियो, 2 एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। बाजबेर में हथियारबंदनि जी फायरिंग में कांस्टेबल यार मोहम्मद शहीद थी वियो। ज़ख़्मी एहलकार खे अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। हिकु भेरो ॿीहर रवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। पेशावर में पुलिस मोबाइल ते हथियारबंदनि जी फायरिंग, कांस्टेबल शहीद थी वियो, 2 एहलकार ज़ख़्मी थी पिया। बाजबेर में हथियारबंदनि जी फायरिंग में कांस्टेबल यार मोहम्मद शहीद थी वियो। ज़ख़्मी एहलकार खे अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। पेशावर में पुलिस मोबाइल ते फायरिंग थी आहे, जंहिंमें कांस्टेबल शहीद थी वियो आहे, 2 एहलकार ज़ख़्मी भी थिया आहिनि। बाजबेर में हथियारबंदनि जी फायरिंग में कांस्टेबल यार मोहम्मद शहीद थी वियो ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पेशावर में पुलिस मोबाइल ते हथियारबंदनि जी फायरिंग, कांस्टेबल शहीद थी वियो, 2 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाजबेर में हथियारबंदनि जी फायरिंग में कांस्टेबल यार मोहम्मद शहीद थी वियो आहे।